अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जी तो वरी हिकिड़ी ॿी कहानी मनमोहींदड़ ॻाल्हियुनि सां ऐं कहाणियुनि ॻाल्हियुनि सां ऐं आखाणियुनि सां ऐं ॾुखनि सां ऐं ग़मनि सां वरी तव्हांखे हिकु दफ़ो मुश्ताक परदेसी जे चैनल ते ॿुधाए रहियो आहियां। हिनखे बेमहिरबानी करे तव्हां ॿुधंदा, हिनखे सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि ताईं पहुचाईंदा। हीअ बि हिकिड़ी अजीब ॻाल्हि अथव ऐं सम्झ जी ॻाल्हि अथव। हिन जो टॉपिक आहे पटिकियल खे वतन जा वण ॾेखारण। माना इन जो मतिलबु आहे त हिकिड़ो माण्हू पोइ कंहिं वटां कागज़ी निकिरी वेंदो आहे, पोइ पोइते जी का हुनखे यादगिरो ई कोन हूंदो आहे। साल 6 महीना 2 साल पोइ पोइते माण्हू परेशान हूंदा आहिनि, जांच पड़ताल कंदा आहिनि त वारो पियो घणा हिनखे ॻोल्हियो इहो काॾे हलियो। इन जो मतिलबु इहो त पटिकियल खे वतन जा वण ॾेखारण। हाणे इन जी कहाणीअ जी ॻाल्हि शुरू था कयूं त ॾिसूं त फ़क़ीर छा थो ॿुधाए। चवनि था त हिकु ॾींहुं वतायो फ़क़ीर पंहिंजे घरां घमाणे में वेठो हो त हिकु औरत रोंदी वटि आई। चयाई, फ़क़ीर 5 साल थियो आहे मुंहिंजे मुड़ुस खे घर मां निकिते, संदसि का कल ख़बर कान्हे किथे आहे, छा पियो करे, जीअरो आहे या मरी वियो। ॿार बम छॾे वियो आहे, पोयां जी साड़ न लधी अथसि। आऊं त जंड पी पी मरी वई आहियां। ख़ुदा जे वास्ते किथां बि मूंखे मुड़ुस ॻोल्हे हथ करे ॾे, तूं फ़क़ीर जे अलाह ज़रूरु ॿुधंदो। आऊं तो वटि दुआ लाइ आई आहियां, अलाह खे पिनी पे मुंहिंजी मुदा पूरी कर। फ़क़ीर माईअ जे मुंहं में चिताए ॾिठो जेका लुड़क उगी रही। पोइ पंहिंजे कुते खे हुकुम ॾिनई त जंबूरा उथी वञ, हिन माईअ जे मुड़ुस खे ॻोल्हे अचो। कुतो उथी हलियो, माईअ वटि वेठी रही। पार ॾेढ खां पोइ कुतो अची फ़क़ीर अॻियां पुछ लोॾण लॻो। फ़क़ीर माईअ खे चयो, माई मुड़ुस तुंहिंजो लधो अलहंदे पासे किरलनि में पियो जूतो। हाणे माई उथी उलहंदे तरफ़ घाटनि किरलनि में वञी ॾिस त बरोबर मुड़ुस हेॾां होॾां पियो डोड़े ऐं लिया पियो पाए। अदा कुतनि में बि हमदर्दी अथव, कुता बि वफ़ादार अथव भाऊ। कुतनि जी बि ॻाल्हि जेका आहे, अञा माण्हूअ में लीमक ईमान घटि आहे, कुतनि में घणो आहे। पोइ पुछ त लुड़काए थो न, मालिक ॾिस हुनखे पालियो, चयो वियो, वञी हुनखे ॻोल्हे हथ करे ॾिसी हुन सां अचे पुछ लुट कई त उहो सम्झीसि माईअ खे। हाणे वतायो फ़क़ीर त वारो हाणे माईअ खे पियो चवे त ओला पासे ॾे वञो, हिकिड़ो दंग अथई, पोइ या मुक़ाम आहे जिते किरलनि जा वण अथई, उते तुंहिंजो मुड़ुसु डोड़े पोड़े पियो थो, हेॾे होॾे ॾिसे पियो थो, तूं वञी उते ॾिस त आहे या कोन्हे। अदा वताए फ़क़ीर वटां ज़ाल मुड़ुस खे चयो, उते छा पियो करी, मुड़ुस वराणियो, तूं हिते कीअं अची पहुतीअं। ज़ाल चयोसि, अवल तूं पंहिंजो किसो सुणाए त पोइ आउं तोखे पंहिंजे अचण ऐं लहण जो अहवालु ॿुधाईंदसि। हाणे मुड़ुस चयो, आउं ठटे शहर में पलो वेठो पिए आयुसि, इहो अङण में रखी आउं पुठियां पियो साणसि त हिननि किरलनि में अची गुम थी वियो आहे कुतो ऐं पलो, ॿई कोन था लभनि। तूं पंहिंजी ख़बर कर। हुन पलो वठियूं उन मुल्क मां हो जो आयो पे त हिन को कुतो जो फुरियो त उन कुते जे पुठियां जो हो लॻो त कुतो ऐं पलो ॿई, कुते जे वात में पलो, कुतो अॻु में, पलो उन जे वात में, ऐं हे फ़क़ीर उन जे पुठियां हिन जो मुड़ुसु। उहो हलियो वियो कंहिं जंगल में, पोइ उन में पियो अॻिते पोइते थिए, तॾहिं हिनखे इहे साल गुज़री आहे, न को पलो अथासि न को कुतो अथासि। हाणे उहा जेका आहे पंहिंजे ज़ाल खे कहाणी पियो ॿुधाए। ज़ाल खे चयो, पलो पे कोन थालीअ, तूं पंहिंजी ख़बर कर। ज़ाल खिली चयो, हीउ ठठो कोन्हे, ही अघामाणीअ जा किल आहिनि। हाणे ज़ाल थी मुड़ुस खे जवाबु ॾिए त ही ठटे होशियार कोन्हे, ही हिते अघमाणीअ जा किल आहिनि, माना मुक़ामनि ऐं जंग जा किल आहिनि। मूं वताए फ़क़ीर खे मिनत कई, जंहिं पंहिंजे जंबूरे कुते खे हुकुम कयो जो तोखे हिते वठी आयो आहे, पाणी हल त इहो कुतो ॾेखारियां
पोइ मूंसां गॾिजी घर हल 5 साल मूं तुंहिंजो ओसियाड़ो कयो न को माण्हू मुंहिंजे नई हाल अवाल पुछई तूं अयालदार ईअं मोह मोड़े वञी वेही रहे बचनि जो बि दिलि में ख़्याल कोन कयासि कोन पियई हू मुझी पियो चयाई चर्चो छॾ सची ॻाल्हि सुणाए अञा बि हुन जे ॻाल्हि खे 5 साल अरसो गुज़री आहे पोइ बि चर्चो पियो सम्झे ज़ाल जे हवाले खे हू मुझी पियो चयाई चर्चो छॾ सची ॻाल्हि सुणाए हिन चयो सचो ऐं कूड़ जी सुध मूंसां गॾिजी हल त पाण ई पवंदई मुड़ुस ज़ाल सां उथी हलियो ज़ाल सिधो वताए जे आस्थाने ते आई उते ई हुन जे मुड़ुस वेठल कुते खे सुञातो चयाई वाकई ही कुतो इहो ई आहे जेको पलो खणी भॻो हो पोइ वताए खे बि सुञाताई पर इहा ख़ातिरी न थियसि त को आउं झटपट अगामाणे पहुची वियो आहियां पोइ ज़ाल सां गॾिजी घर आयो हुनखे इहा ख़बर ई कान हुई त को कुतो बि इहो ई आहे जेको पलो हिन वटां खणी वियो हलियो जेको शहर मां वठी आयो पे ऐं हिन छिॼो पे ठाहियो पे कुतो को वताए फ़क़ीर जो हो उहो त वताए फ़क़ीर पतो वरी उन वताए फ़क़ीर कुते खे मोकिलियो वरी उहो ई कुतो ॻोल्हे अची वरी वताए फ़क़ीर खे ॿुधायो हाणे न हिन जे माईअ खे ख़बर हुई त को इहो आहे न वरी माईअ जे मुड़ुस खे जेको वठी आई पाण सां गॾु हुनखे ख़बर हुई त को इहो ई कुतो आहे हाणे हिक ॿिए खे राज़ वताए फ़क़ीर ॿुधाईंदा ॾिसूं ख़ातिरी न थियसि त को आउं झटपट अॻा में पहुची वियो आहियां अॻा में माना पंहिंजो माइट मिट ॻोठ उते पहुची वियो आहियां पोइ ज़ाल सां गॾिजी घर आयो ऐं संदसि बचा आबा आबा करे अची चंबिड़ियसि पर इहो समूरो लका हो जादूअ या ख़वाब वांगुरु ॾिसंदो रहियो जॾहिं हफ़्तो ॿ गुज़रियो त पोइ ॼाताईं त फ़क़ीर पंहिंजी करामत सां मूंखे वतन वारे आंदो आहे इहा करामत अहिड़ी मशहूरु थी जो माण्हू वताए जी कढ काए पिया ऐं फ़क़ीर अगामणे में रहण वताए हथ खणी छॾियो आम रवाया त अदा अहिड़ा फ़क़ीर बि आहिनि के जेके इहे ॻाल्हियूं अगाम जूं उन्हनि वटि दुआऊं बि मृत्यु मेड़ूं बि ऐं पुॼाईंदा बि आहिनि दुआ बि कंदा आहिनि बाक़ी अॼु वारा फ़क़ीर त पाण ॾिसो था आते ठा लॻी पई अथव बुआणी अगामे न अगामे पीर पुॼाए मुंहिंजी बाक़ी ॿियो अलाह मालिक आहे इहो वताए फ़क़ीर जो कोल हुआ महिरबानी करे मुश्ताक परदेसीअ जे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाईंदा हीअ कहाणी तमामु मनमोहींदड़ अथव ऐं समझदार अथव मुंहिंजी महिनत खे फ़क़ीर जी खे ज़ाया न कजो जेकॾहिं तव्हां मूंखे सुठी मोट ॾींदव तव्हां देश परदेस में पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाईंदव मूंखे मोट मिलंदी त अॻिते बि मां तव्हांखे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं सुठियूं सुठियूं कहाणियूं सुठा सुठा लतीफ़ा तव्हांखे ॿुधाईंदुसि।